पीटीआई कारकुन सनम जावेद के अगवा खिलाफ खैबर पख्तूनख्वा में वॾे वज़ीर केपीके अली अमीन गंडापुर के हुक्म ते एडवोकेट हिरा बाबर की मुद्दईत में केस दाख़िल किया वियो आहे। वॾे वज़ीर केपीके के तर्जुमान मूजिब वाक़े की मुकम्मल ऐं शफ़ाफ़ जांच लाइ वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर हुक्म जारी किया आहे। अगवा में मुलविस नामालूम माण्हुनि खे गिरफ़्तार किया वञे, जॾहिं त कानूनी कार्रवाई पिण शुरू कई वई आहे। हुकूमत सनम जावेद के मुकम्मल इंसाफ़ फराहम करण लाइ हर मुमकिन कदम खणी रही है। हुकूमत 5 वफ़ाक़ी कामोरनि के बदली करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जॾहिं त सेक्रेटरी बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट कैप्टन रिटायर्ड मोहम्मद महमूद के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण की हिदायत कई वई आहे। FIF पुलिस में ग्रेड 21 के ऑफिसर शकील दुरानी के नेब लाइ मुक़रर किया वियो। FIFC इंचार्ज एडिशनल सेक्रेटरी जमील कुरैशी के सेक्रेटरी बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जो इजाफी चार्ज ॾिनो वियो आहे, जॾहिं त 20 ग्रेड के मोहम्मद करीम के जॉइंट सेक्रेटरी पार्लिमानी मामलनि लाइ मुक़रर किया वियो आहे। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर खान खदड़न फ़क़ीरन लाइ पंजाब में पहिरियों हेल्थ कार्ड जारी करे छॾियो। गवर्नर हाउस लाहौर में रथियल तकरीब में खदड़न फ़क़ीरन वॾे अंग में शिरकत कई। हेल्थ कार्ड ज़रिए खदड़ा फ़क़ीर सॼे पंजाब की मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में इलाज लाइ 6 लाख खां वधीक की सहूलियत हासिल करे सघनि था। गवर्नर पंजाब तकरीब के खिताब कंदे चयो त खदड़ा फ़क़ीर समाज जो अहम हिस्सो आहिनि। पीपल्स पार्टी हमेशा उन्हनि जे मसइलनि खे हल करण लाइ कोशिशूं कंदी रही आहे। हुन चयो त सेहत कार्ड हिकु सहूलियत न पर इज़त ऐं बराबरी जो वाइदो आहे। सिंध हुकूमत तरफां इलेक्ट्रिक कार ऐं EV इंफ्रास्ट्रक्चर मनसूबे लाइ अहम अगभराई कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण इलेक्ट्रिक कार ठाहींदड़ कंपनी के वफ़द सां मुलाक़ात कई। उन मौके ते सूबाई वज़ीर सईद गनी पिण शिरकत कई। इलेक्ट्रॉनिक कार ठाहींदड़ वफ़द पंहिंजे तैयार कयल इलेक्ट्रिक गाॾियुनि के मॉडल असेंबलिंग ऐं चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर बाबत तफ़सील ॾिनी। सिंध हुकूमत ऐं ख़ानगी शोबे विच में मनसूबे ते कम करण जो इत्तफ़ाक़ ज़ाहिर कयो वियो। शिकारपुर में सुल्तान कोट वेझो रेलवे ट्रैक ते धमाके सबब पिशावर खां कोयटा वेंदड़ जाफर एक्सप्रेस जूं बोगियूं पटड़ी तां लही वयूं। धमाके बाद पुलिस ऐं रेंजर्स वॾी तादाद में वाक़े वारे हंध पहुची जांच शुरू करे छॾी। धमाके के नतीजे में 4 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो।